अज मून माणी निजरे भले आए कांध मून माणी निजरे होया पुराना पांध तुझे नी अज नवा कया ओ मुझा महबूब भले आए भला परी छोरा तुहिंजा लख हे गरीबाना कख अची तो उजारिया भले आए भला परी तू जान बशाल जिए एड़ा पेर अंगण ते तू तड़िहाड़ी प्यो दिए अजे अक्षन आए ही यार बिनी मुरादों मानियो कुर्बानी सिद्दीक़ अकबर जी मुझा दोस्त तकलीफों बर्दाश्त कई अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे महबूब पाक जे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक के सिद्दीक अकबर बनायो वा मुझा दोस्तों बुजुर्गो हजरत उमर अञा साईं जी गुलामी में कोन आयो वा फकत उमर ओ मुझा दोस्त अञा इस्लाम आणन खां अग में मुझे महबूब जो मुखालिफ ऐं दुश्मन जो फिरंदो दुश्मनन जी जमात में हली रहियो वा पर जडे मुझे महबूब जी गुलामी इख्तियार कया मुझे हबीब जे गुलामी जी जंजीर पंहिंजे गर्दन में पातया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हजरत अमीर उमर के फारूक आजम बनाए छॾियो वा हजरत उस्मान जडे आयो हो फकत उस्मान हुयो मुझा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब ज़ुन्नूरैन बनाए छॾियो हजरत अली साईं आया फकत अली हुया मुझे महबूब जे गुलामी हैदर करार बनाए छॾियो के मुझा दोस्त अल्लाह जे तलवार बनाए के जी ज़बान ते रब पाक जे कलाम जे जारी थियण जो इरशाद फरमायो के मुझे महबूब करीम ओवैसे करनी बनायो के भिट जो घोट अब्दुल लतीफ के सेवण जो कलंदर बनायो मुझे महबूब जी गुलामी में जिया जिया ईदा वया अल्लाह पाक उन्हनि जो मकाम ऐं मर्तबो वधाए छॾियो आहे पर सिर्फ दावा न हुजे जेका तव्हां असांजी आहे आहियूं गुलाम नामूसे मुस्तफा जो मसलो थे गुलाम खामोश खत्मे नबूवत ते हमलो थे गुलाम चवराण वालो घर में वेठो वा कुरान पाक जी बेहुरमती थे मुझा दोस्त आशिक़े रसूल चवराण वालो खामोश वेठो वा गुलाम हकीकी उहो आहे जेको पंहिंजो तन मन धन सब मुझे दिलबर मोहम्मद करीम तां घोर करे अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह ताला अलैह जामे करामात औलिया में लिखियो वा अही उहो कामिल वलिया जो मुझा दोस्त महबूबन जो एतिरो त मंजूर नज़र आ जो मां साईं जे हालात में पढ़ियो त अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह का को मानो मसलो पुछंदो हो असा का केर मानो मसलो पुछंदो वा साईं हाफिज मोहम्मद मुराद साहब का मसलो पूछे कि भला साईं हाफिज जावेद अहमद साहब का मानो मसलो पुछंदा आहिन त याद होंदो वा बुधाइंदा आहिन याद न होंदो वा त किताब खोलींदा न पोइ या अजकल जे दौर में सीनियर आलमन के फोन कबी आ साईं मानो मसलो पुछो वा पर अल्लामा नव यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह खां को मानो मसलो पुछंदो हो पान किताब न खोलींदा हा मुझा दोस्त साथी खां न पुछंदा हा ज़हन में होंदो हो त बुधाइंदा हा ज़हन में न होंदो हो त हिय अखियूं बंद करे बराए रास्त मुझे दिलबर मोहम्मद करीम खां उन सवाल जो जवाब वठा एतिरो महबूब जी दरबार में हुननि जी कुर्ब एतिरो हबीब के करीब जो मां साईं जे हालात में पढ़ियो अल्लामा यूसुफ नबहानी जो तो मकाम अरफा व आला आहे साईं जी घर वारी के भी 84 मर्तबा मुझे मदीने वाले मीर जी ज़ियारत ऐं दीदार नसीब संदन घर वारी
वो तो फरमाए मुझे महबूब पाक जी उम्मत में हिकड़ो जय्यद आलम थी गुजरियो वा जो नालो वा अल्लामा मोहम्मद इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह। ये वक्त जो कामिल वली हो पर सैलानी फकीर हो, पुराना सादड़ा कपड़ा पाइंदो हो, पुरानी दस्तार बदंदो हो, कोठन में शहरन में हलंदा फिरंदा हा, माण्हू मिड़ी मुल्लो मुल्लो समझंदा हा के इन जे मकाम मर्तबे जी ख़बर कान। एक मर्तबा हलंदे हलंदे हजरत अल्लामा इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा दोस्त हिक यहूदिन जे इबादत गाह में आया। यहूदिन जो मदरसो वा उन मदरसे में आया। यहूदिन जे आलम सां मुलाकात थिया। यहूदिन जे रुहबान चयो इब्राहिम हुन समझो मिड़ई को मुल्लो आ घुमाए तो वठांस। इब्राहिम तमीमी तू हजरत मूसा अलैहिस्सलाम मां हजरत मूसा अलैहिस्सलाम के मञण वारो वा, तू इमाम अल अंबिया के मञण वारो आए। अज पान में थोरो बहस कंदासीं, पान में थोरी गुफ्तगू कंदासीं। तू पंहिंजे नबीअ जो शान ॿुधा, मां पंहिंजे नबीअ जो शान तो बयान कयां ता त अंदाज़ो थिए कंहिंजो नबी शान वारो आहे। फरमायो जेकॾहिं इहा तो ॻाल्हि करी त मुंहिंजो महबूब मदीने वारे घोट जो इहो शान आहे जो तव्हांजो नबी हज़रत सैयदना मूसा आला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम नबी भी आहिनि, रसूल भी आहिनि, साहिब उम्मत और साहिब किताब भी आहिनि। पर जॾहिं मुंहिंजे महबूब जे शान के सैयदना मूसा कलीमुल्लाह ॾिठो, अल्लाह पाक के अर्ज़ के मौला मूंखे नुबुवत ॾिनी अथई, रिसालत ॾिनी अथई, किताब उम्मत ॾिनी अथई, मां राज़ी आहियां। पर बेहतर इहो हो तो मूंखे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाई। इन खां वधीक कहिड़े मौज़ूअ ते तूं गुफ्तगू करण तो चाहीं? यहूदिन जो रुहबान चवण लॻो इब्राहिम हाणे बहस थींदो क़ुरान मां, न हदीस मां, न फिक़ह मां, न सीरत मां, न तारीख़ मां, बहस क़ुरान मां थींदो। मां क़ुरान मां तो सवाल कयां, तू क़ुरान मां जवाब दे। तू क़ुरान मां सवाल कज, मां तोखे अवां जे क़ुरान मां जवाब ॾींदुसि। साईं फरमायो सवाल कर। यहूदिन जो आलम चवण लॻो इब्राहिम तमीमी अवां जे क़ुरान पाक में लिखियल आहे जो नबी हजरत मूसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते वेंदा हा, साईं 40 रोज़ा रखंदा हा, 40 ॾींहं तूर सीना ते रहंदा हा। ऐं रोज़ा भी अहिड़ा जंहिंमें न का सहरी हूंदी हुई, न का अफ्तार हूंदी हुई, न को आराम हूंदो हो, न को उन में निंड हूंदी हुई। उन जे बावजूद भी हजरत मूसा कलीमुल्लाह कमजोर कोन थींदो हो, हजरत मूसा अलैहिस्सलाम ज़ईफ कोन थींदा हा, मौत वाक़े कोन थींदो हो। हाणे अव्हां जे क़ुरान मां मूंखे ॿुधा, अव्हां जे नबी पाक बि 40 ॾींहं न खाधो पीतो हुजे, उन खां बाद भी ज़िंदा रहियो हुजे। सवाल कुरान पाक में एड़ी का आयत मौजूद ना है जंहिंमां साबित कजे त महबूबन 40 ॾींहं न खाधो पीतो। हदीस पाक में त आहे सोमे विसाली महबूबन करीमन 2 महीननि जा रोज़ा रखिया बगैर सहरी और अफ्तार जे। हबीब करीमन रखिया त असहाबन सगोरन भी रखण शुरू कया। हिक रोज़ो, ॿियो रोज़ो, 3 रोज़न का बाद उहे सहाबा कमजोर थिया। महबूबन करीमन फरमायो अवां के छा थियो? सोना अवां रोज़ा रखिया, असां भी रोज़ा रखिया, उन जे करे साईं ज़ईफ़ी थी आहे। मुंहिंजे महबूब ने फरमाया अय्युकुम मिसली, अवां मां मुंहिंजे मिसल के छा अवां मूं जहिड़ा आहियो?
सिद्दीक अकबर मौजूद आ, अमीर उमर जड़ा सहाबी मौजूद, हजरत उस्मान मौला अली जड़ा के भी मुझे महबूब के ये नचे तो सोना तू असा जड़ो या असा तव्हां अर्ज के सोना ये अवां सा हमसरी जी सोना जुरत ना है दिल रुबा बस तव्हां जी आदत के दिसी अवां जी अमल के दिसी करे असा इहो तरीक़ो इख्तियार कयो। मुझा प्यारा दोस्तों उलमा मौजूद आहिन, मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 1.25 लाख सहाबा पर के ब असहाबी के ब मौके ते मुझे महबूब करीम के कदे पे ये कोन चयो तो या रसूल अल्लाह तू असा जड़ो या असा तहां जड़। असाबी जडे भी कलाम कंदा हा चौंदा फिदा का अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह असा जा मां पे तो ता कुर्बान ता असा जा वालिद भी तो ता कुर्बान। मुझे महबूब जा हुआ सहाबी एतरे ताई जो रवायत मींदो वा एक मर्तबा हजरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे हुजरे मुबारक में बैठा हा, दरवाजो बंद हो ऐं दरवाजे ते हजरत सैयदा तैयबा ताहिरा अफीफ कायनात हजरत अम्मा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा दरवाजे ते आ। सैयदा दरवाजो ठुकायो, मुझे महबूब करीम फरमाए मन बिल बाब केरा दरवाजे या रसूल अल्लाह मां आयशा पर फरमाई मन आयशा आयशा केड़ी या रसूल अल्लाह बिनते अबू बकर साईं अबू बकर जी थी है। मुझे महबूब फरमाए मन अबू बकर ने अबू बकर केरा हालांकि अवां के असा के मालूम आ त सैयदाए कायनात अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा असा जे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घर वारी आए असा मोमिनन जी मां। महबूब ने फरमायो केर या रसूल अल्लाह आयशा। मुझे महबूब फरमायो आयशा केड़ी या रसूल अल्लाह अबू बकर जी थिया। मुझे महबूब फरमायो अबू बकर केर अम्मा आयशा जदे ये सवाला जवाबात बुदा सैयदा डिजी भैया यकदम हजरत अबू बकर सिद्दीक जे दरबार में पोते आए अर्ज कयाई बाबा जान अज मुझे महबूब पाक ते का कैफियत तारे आहे का हाल तारे आ जो अल्लाह जो महबूब मुखे भी न पयो सुञाणे अवां के भी न पयो सुञाणे। हजरत अबू बकर सिद्दीक जडे इह गाल बुझिया साईं जल्दी जल्दी आया हुजरे जे दरवाजे ते पहुंची सैयदुना अबू बकर सिद्दीक हिया जो सलाम कयो वा त मुझे महबूब सलाम जो जवाब दिनो आहे। सिद्दीक अकबर इजाजत घुरी अंदर आया खामोश थी वेही रहा। मुझे महबूब फरमाया अबू बकर खैरा बाऊ वधी अर्ज के मुझे सिर बचन जा साईं थोड़ी देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का कैफियत तारी ही का हाल तारी ही जो सोना अवां मुखे भी कौन पे सुञातो मुंजी धीअ आशा के भी कौन पे सुञातो साईं खैर ता है अवां जी तबियत मुबारक ठीक ता है। अल्लाहु अकबर कबीरा। मुझे रहमतुल लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर ओ मुझा प्यारा अबू बकर मुझे जिंदगी में अल्लाह पाक जो कसम एड़ा बे लम्हात एड़ियों भी घड़ियों ईंदियूं आहिनि जो मां जमीन ते वेही करे बराए रास्त पंहिंजे रब पाक सां कलाम ऐं कचारी कंदो आहियां।
मां वेठो ज़मीन ते हूं तो आया मुझो कलाम रब पाक सां हलंदो आए ओ प्यारा अबू बकर जडे मुझो अल्लाह पाक सां कलाम थींदो वा तडे मुखे पंहिंजी ज़ात जी भी ख़बर कान हूंदे आहे त मां केर आहियां जडे हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशीअ में उथी भी अल्लाह जो शुक्र अदा कयाए मौला तुझो शुक्र आ एड़ो महबूब ॾिनो अथई जेको ज़मीन ते वेही करे तो रब पाक सां कलाम ऐं कचारे कंदो आहे। सिद्दीक़ अकबर उथी भी रहिया ॼण इएं पियो चवे त कुर्ब केरोड़े कादिर तुंहिंजा सुहिणो नबी सरदार ॾिनई कुर्ब केरोड़े कादिर तुंहिंजा सुहिणो नबी सरदार ॾिनई रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधार ॾिनई। सिद्दीक़ अकबर जो थी बीठा त मुझे मदीने वारे मीर हज़रत अबू बकर सिद्दीक़ के भांकर पाए हबीब ने फरमायो अबू बकर हिन मुझे अलम नशरह लक वारे सीने में जेके भी उलूम हा उहे सब जो सब इल्म मां तुझे सीने में पलटा छॾ लेकिन इएं बि फरमाए त अबू बकर कॾहिं इहो न सोचजां त मूंखे मदीने वारे मीर जो इल्म मिलियो आहे हाणे मां ॾिसां रसूल पाक जी हकीकत छा आहे मदीने वारे साईं जो मकाम ऐं मर्तबो छा आहे। पाण फरमायो या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी औ कमा काल अलैहि सलातो वसलाम मुझे महबूब फरमाया अबू बकर मूंखे पैदा करण वारे रब पाक जो कसम मां मदीने वारे मीर जी हकीकत खे अल्लाह का सवा ॿियो केर बि समझी नथो सघे त मां मोहम्मद केर हकीकत मुस्तफा जी सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे भी खबर नाहे। जिब्रील अमीन जडे का रब्बुल आलमीन अंबिया अलैहिस्सलातो सलाम ना मुजा दोस्त बुजुर्गो वही आ पैगाम जो सिलसिलो बनायो तडे का अंबियान जी खिदमत कंदो पैगाम रसाई जा फराइज सर अंजाम दींदो पर जडे मेराज जे रात आई तुझे मुझे महबूब पाक जन्नत लिबास पातो जन्नते कपड़ा जन्नते दस्तार जन्नते नालेल अगे ही हसीना हा अगे ही माजबी हा अगे ही बेमिसलो बेमिसाल हा वरे जो मुझे महबूब जन्नते लिबास पातो वा त मुझे मुस्तफा जे हुस्न ऐं जमाल में अञा भी इजाफो थे पयो आहे। महबूबन जो हुस्न वधियो आशिक तर्जमाने कई त जेको मलाइक ॾिसे पियो सो ॼण इएं पियो चवे त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो सारा केर करे सघंदो कोने जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवी पियो नूर करे तूं कोन मञी पियो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो महबूबा हसीना
जन्नती लिबास पाते हूं। जिब्रील अमीन आयो, मुझे महबूब पाक जिब्रील सा मुखातब ते फरमायो, जिब्रील तो बे ज़माना ॾिठा आहिनि, हुस्न यूसुफ जो तो नज़ारो कयो आ, वॾा वॾा हसीन तो ॾिठा आहिनि। ऐ प्यारा जिब्रील अॼु हक़ीक़त तां ज़रा पर्दो त खण, मां मुस्तफ़ा जहिड़ो तोखे किथे नज़र आयो या न, अहिड़ो किथे ॾिठई जेको मुंहिंजे मिसल चई सघे। आशिक तो तर्जुमो करे त मेराज में जिब्रील से कहने लगे, शाहे उम्म तूने तो देखे हैं जहां, बतलाओ तो सही कैसे हैं हम। रूहुल अमी बोले, ऐ महजबी तेरी कसम, आफाक हाँ गर्दी दम, महरे बुतावर सीदम, बिस्यार खूबा दीदम, लेकिन तो चीजें दी गरे। या रसूल अल्लाह कल्लब तो मशारे कल अर्द व मगारिबा, मुझा राणा मां पूरी रुए जमीन जो नज़ारो कयो आ, पर तो मोहम्मद करीम जड़ो मूंखे किथे भी नजर न। बहरहाल यहूदी सवाल कयो, इब्राहिम कुरान मां साबित कर त अवां जे नबी भी 40 ॾींहं न खाधो पीतो हुजे पोइ भी ज़िंदो रहियो। हज़रत इब्राहिम तमीमी आशिक सादिका फरमाई, यहूदीन जा आलिम मुझे महबूब ताईं न वञ, मुझे महबूब जो मकाम परे आ, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जो अदना गुलाम आया। तो जो मदरसो वडो आ, उन जा कमरा खोड़ आहिनि, हिकड़ो कमरो खाली करा, उन कमरे में मुखे तो बंद कर, पो खिड़को भी बंद कर, दरवाजा भी बंद कर, रोशन दान भी बंद कर। 40 ॾींहं ताईं मुखे न मानी दे न पानी दे, पो 40 ॾींहं खां बाद में अचजा। अगर मां जिंदा रही वञा, मूंते भी कमजोरी ज़ईफी हाइल न थिए, त पोइ इन मां अंदाज़ो लगाए जा, जे महबूब पाक जे गुलाम जो इहो शान आ, उन जे पगदार मोहम्मद करीम जो मकाम छा हूंदो। साईं जो ऐलान कयो, यहूदी जा शागिर्द हा, मुरीद हा, जे उस्ताद जल्दी कर, मौली साहब जज्बात में अची वियो। हिन कॾहिं बुख ॾिठी कान्हे, कॾहिं उञ ॾिठी कान्हे, ख़त्मा ऐं ख़ैरात हिन खाधियूं आहिनि। 3 ॾींहनि खां बाद मौलवी जो आवाज़ ई न निकिरंदो। कमरो खाली कयो, मुंहिंजे महबूब जे गुलाम खे उन कमरे में बंदि कयो। दर बंदि, खिड़कियूं बंदि, दरवाज़ा बंदि, रोशनदां बंदि। प्यारा मुसलमान ॿाहिरियो ताला लगाया वया। 5 ॾींहं गुज़रिया, 6 ॾींहं गुज़रिया, 7 ॾींहं गुज़रिया। अचन खिड़कियुनि तां, दरवाज़नि तां कन लगाइन, मन सॾ अचे, आवाज़ अचे, पुकार अचे, का फरियाद अचे, का निदा अचे, पर का दाह काने, का पुकार काने, छो जो तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले ये तेरे बंदा परवरे है, मुझे दर्द देने वाले ये तेरे बंदा परवरे है।
पुचाई घोट फरमाए असल आशिकन जो ये रसरल साढ़न कम सवसरल खां अगरो सदो दोस्ता दम हे हडो ऐं चम थोरी जान मोहम्मद ता आशिक ज़हर पिया का वहद सी बहसल घणो करे ऐं कातिल जा हो हमेशा हेरा का लगन लुआ लतीफ चे फना कया फेरा का तोने चिकन चाक तब आह नसलीन आम से पाण में चयो हाणे मरी वियो 10 ॾींहं ज़िंदो नथो रही सघे प्यारा मुस्लमान भाइरो दरवाजो खोले ॾिसन सुबहान अल्लाह मदीने वारे मीर जो गुलाम बीठो आ पर वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदों व क़ियामा मुझे महबूब पाक जो गुलाम बीठो आ पर नमाज पढ़ी रहियो आहे मन मणियो तन तस्बे यार दिल दंबूरो जिन तंदू ते तलब जो वहदत सिर वजन वदहू ला शरीक लहू यो राग रगन को सुता मर सुहन निंड इबादत जिन जे कशे चेल कशा डेल कया डुबरा लाहो ते लतेफ चे तन खे दियल तसा पो गुरु जे कसा यार पासे कन पाण खे नमाज खत्म करे सही फरमाए यहूदी जा आलम इस पाजी 40 ॾींहं जी ॻाल्हि थियल आहे महिरबानी कर मूंखे डिस्टर्ब न दरवाजो 40 ॾींहं थींदा पोइ ॻाल्हाईंदा दरवाजो बंद थियो 20 ॾींहं गुज़रे विया प्यारा मुस्लमान भाइरो वरी जो अचल महबूब पाक जो गुलाम वेठो वा मोह मदीने ना आहे मुझे मदीने वारे मीर सां जण कलाम कचारे करे रहियो आहे इं पियो चवे त तोते आ मोहम्मद तवकल जॾे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तॾे जी तोते आ मोहम्मद तवकल जॾे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तॾे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तॾे जी ओ पियो केर ॿुधंदो दर्दन जुदा हो अवामी नबी साईं मुंहिंजो निगाहो तोरे न तरदी कश्ते बुॾे जी तू ही लॻ सुञाण ज पंहिंजे तॾे जे प्यारा मुस्लमान भाइरो इं 30 ॾींहं पूरा थिया 40 ॾींहं पूरा थिया यहूदिन जो आलम शागिर्द वठे आयो वा दरवाजो खोलिन साईं जो गुलाम बीठो वा ओ इब्राहिम यार वाके 40 ॾींहं थी विया
न को तू कमजोर छुआ न को तो ते ज़ईफ़ थिया न को तू को घबरायो न को खौफ ज़दा छुआ हाने अच बाहर हलो वरी का बियो बहस छेड़ियो हज़रत इब्राहिम तमीमी उन यहूदिन जे आलम जे बाह में हथ विझी जिया को गुजारिश कजे रिक्वेस्ट कजे इया फरमायो यहूदिन जा आलम हिकड़े गाल चवा हाँ साईं चो चीयर मेहरबानी कर मुके हिन कमरे मां बाहर न कढ मुके हिन कमरे मां बाहर न कढ मुके छॾे दे मां इते सोना हिते छा आहे न को मानी आ न को पानी आ न को हवा आहे न को रोशनी आ न को कंहिंजी आमदो रफ्ता तू पियो चवी हिन कमरे में मुखे छॾे दे फरमाई यहूदिन जा आलम मां को निंदण को कोन आया मां धणीअ को आया मुखे रब पाक जे इज्जत जलाल जो कसम मुखे पंहिंजे नबी पाक जो दीदार अगे भी थींदो हो पर कॾहिं कॾहिं मुखे दीदार थींदो हो पर जे ॾींहं खां नबी पाक जे इज्जत ऐं नामूस जे ख़ातिर मां पंहिंजो पाण खे हिन कमरे में बंद करायो वा वो ॾींहुं उहा रात खाली कोन हूंदी आ जे ॾींहं ऐं रात में मुखे मदीने वारो मीर पंहिंजो दीदार न कराईंदो आहे मुझो महबूब मूं वटि ईंदो आ मुखे तसल्ली ॾींदो आ इब्राहिम तो मुझे करे बुखूं काचूं आहिल मुझे करे उञूं काचूं आहिल मुझे करे उजागा बर्दाश्त कया आहिल फिक्र न कर मां मुस्तफा तोसां गॾु आहियां पोइ भिटाई घोट फरमाए त गंद जिनीअ जे गोॾ में यार पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी ओताक ॾिस राजा रजी आयो कारियूं कोझूं कुबड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं उन्हनि जूं आरियूं यार समेरे ॿियो केर सहे मुंहिंजा दोस्त मोहब्बत मुस्तफा जी तकाज़ा इहा आहे तुंहिंजो मुंहिंजे किरदार मां गुफ्तार मां महबूबन करीमन जी तालीम महबूबन जी सीरत ऐं साईं जे सुन्नत मुबारका जी झलक अचण घुरिजे मुसलमान पंहिंजे महबूब सां मोहब्बत करण वारा मां तोखे मुबारकबाद थो ॾियां तूं उहो खुश नसीब आहीं जो हिन वक्त में दुनिया में कई फितना मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो कर खणी रहिया आहिनि पर सुन्नी मुसलमान तो नसीब वारो आहीं रब पाक तोखे अदब वारी जमात में पैदा फरमाई असा नबीन जा भी अदब अदीब वलिन जा अदीब असहाबन जी मोहब्बत मुंहिंजा दोस्त अहल बैत जी मोहब्बत पां वटा असहाबन जी मोहब्बत पां वटा आहे असा हर मुक़द्दस शख्सियात जो अदब करण वारा आहियूं इंशा अल्लाह इन अदब जे सदके दुनिया में भी तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार आ त क़बर हशर में भी तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार थींदो पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आ त असां 5 वक्त जी निमाज़ पढ़ो पंजे बच्चन के मदरसे में पढ़ायो अचण वारो दौर तमाम नाजुक दौर आ मुंहिंजा दोस्तो जदीद दौर जदीद फितना कादियानी लाभी उरूज ते आ मुंहिंजा दोस्तो उन्हनि हर हरबो इस्तेमाल कयो आ मुसलमान जे दिलनि मां इश्क मुस्तफा कढण जे लाइ इन वक्त में नौ फितनो हले पियो अमा वट खबर न आए ना एडा अंदरूनी सिंध में जाम वो चाहे हिकड़ा मुला अचन ता दाढ़ी उन्हनि खे आ माशाअल्लाह बिल्कुल ठीक ठाक थी करे हथ में तस्बीह तव्हां ॾिसंदा चवंदा सुभान अल्लाह कुरान शरीफन जी गाड़ी भरे अचन ता बाराड़ी जे गोठन में
पुछन था बाबा ताजे मस्जिद में कुरान आइन? हाओ साईं आइन। कुछ ज़ईफ़न, कुछ शहीदन, कुछ नवा आहिन। पोइ चवंदा आहिनि त वे ज़ईफ़ ऐं शहीद कुरान असांखे ॾियो, ये नवा सुठा कुरान पाक असां तव्हांखे ॾियो। सुठो छापो, सुठो पेपर, सुठो उनजो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो टाइटल ऐं रंगीन मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो उनजा सफ़ा बाराड़ी जो माण्हू खणी चुमी ॾिसे सुभान अल्लाह। ही जेकॾहिं मां ओबावड़े मां वठां त घटि में घटि 2000। साईं मिठाई बाबा मिठाई मिठाई कुछ कोने। असां कुरान जी खिदमत करण मानो ये तव्हां फ्री में रखो मस्जिद में। अवां जा कुरान असांखे ॾियो। उहे कुरान खणनि था, पंहिंजा कुरान उते रखनि था ऐं इहे कुरान कादियानीन जे तरफ़ां उन में तरमीम थियल आहे, उन में तब्दीली थियल आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो पंहिंजे मन मुताबिक़ उन में तर्जमा ऐं तशरीह कई आहे ऐं जंहिंमें उन आयतनि में मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो घटि वधाई करे पंहिंजे बातिल मज़हब